मुंहिंजे लाइ का बि ज़रूरत नाहे। तूं जेकॾहिं स्विट्ज़रलैंड वञे त पोइ बिज़नेस केरु संभालींदो? मूंखे पाण 24 तारीख़ ते लंडन वञिणो आहे ऐं कुझु ॾींहं उते रहण खां पोइ वरी मां दुबई ईंदुसि। अंकल हो मुंहिंजी कज़न महविश आहे न, मां हुन सां। अच्छा, तूं महविश सां मिलण आयो आहीं? जी। तूं महविश सां नथो मिली सघे ऐं आईंदा बग़ैर इजाज़त जे हिते अचण जी कोशिश न कजांइ। ही घर आहे, को रानी बाग न आहे। कमु कहिड़ो तुंहिंजो हुते? ज़रूरी आहे बरकत त को कमु हुजे। ही पराओ न आहे, महविश जो मासात आहे ऐं मासात सां मिलण को ॾोह न आहे। न हू असांजे घर छॾण जे लाइ तयार आहिनि ऐं न वरी असांखे हुन सां मिलण था ॾियनि। महविश अकेली छो? अम्मी जो घर में हूंदी आहे। उहा वरी कहिड़ियूं मूंसां कचहरियूं कंदी आहे। ईअं थो लॻे उन्हनि खे बि मूंसां ॻाल्हाइण खां मना कई वई आहे। केरु मना कंदुसि? मूंखे कहिड़ी ख़बर? तव्हां जीअं ई घरां निकिरंदा आहियो 2-4 कलाकनि खां पोइ मम्मी बि हली वेंदी आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।